हेलो एंड वेलकम टू द डियर डिसेंट। असां पढ़ंदासीं 5वीं क्लास जी रियाज़ी। जीअं त पाण तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेके LCM हो या जेके नयूं शयूं हुयूं चौथे क्लास जे अंदरि उहो तव्हां ताईं पइजी चुकियूं आहिनि। अॻु में वीडियोज़ उन्हनि जा पंहिंजी चैनल ते बयानु तव्हां ॾिसी सघो था वधीक। त हीअ बेसिक हिकिड़ी मैथ्स जीअं पाण ज़रब वंड कट खां पोइ जेकॾहिं पढ़णु वञूं त उहो ही LCM यानी नंढी आम पंजोपत या वॾो आम पूरो मंडींदड़ उनजो वीडियो अॻु में रखी चुका आहियूं। उन खां पोइ उनजी अणपुर हुई, अणपुर जा जेके बि क़िस्म हुआ 2 या 4 उहे बि पइजी चुका आहिनि। उन खां पोइ हाणे जेको पाण रूल्स था वञूं पिया उहो बॉडमास जो रूल आहे। उहो बॉडमास जो रूल आहे। बॉडमास जे रूल जे मुताबिक़ पहिरीं पाण खे ब्रैकेट हल करणी आहे, उन खां पोइ ऑफ यानी ज़रब हल करणी आहे, उन खां पोइ डिवीजन यानी वंड हल करणी है, उन खां पोइ मल्टीप्लिकेशन यानी ज़रब हल करणी है, उन खां पोइ एडिशन यानी प्लस हल करणो है, उन खां पोइ सब्ट्रैक्शन यानी माइनस हल करणो है। ये हितां खां शुरू थिए थो। हिन तरीक़े सां पाण अॼु पहिरीं जेका मश्क पढ़ूं पिया इन तरीक़े सां पाण हिन ई रूलनि जे हिसाब सां पढ़ंदासीं। त हिन में पहिरियों पाण जो 9 - 8 इंटू जेकॾहिं सिंधी में पढ़णु वञूं त पहिरीं ब्रैकेट आहे नंढी रिंगी, उन खां पोइ ज़रब या 18 9 हिन में कट 8 ज़रब 18। त 9 मां जेकॾहिं 8 कट करियूं पहिरीं पाण ज़ाहिर ब्रैकेट छॾींदासीं। पहिरीं ब्रैकेट आहे त हिनखे लिखंदासीं 1 ज़रब 18 त जवाबु ईंदो पाण जो 1 अरड़ो 18। हीउ पाण जो आंसर। इन तरीक़े सां ॿियो क्वेश्चन हल करियूं। हाणे इन ई तरीक़े सां साॻी ॿियो क्वेश्चन हल कंदासीं त चवे थो 5 ज़रब 9 वंडिया 18। त हाणे पहिरीं पाण खे छा छॾाइणो, ब्रैकेट छॾाइणो यानी 9 जो थोरो 5 दफ़ा पाण पढ़ंदासीं। 5 न 45, 45 खे छा कंदासीं वंड कंदासीं 15 सां त पाण जवाबु ईंदो 15 15 2 15 30 2 15 45। हीउ पाण जो जवाबु आहे। हिन में पहिरीं पाण खे ब्रैकेट छॾाइणी यानी पहिरीं पाण हमेशह ब्रैकेट छॾाईंदासीं। जेका नंढी रंगी आहे उहा पहिरीं पहिरीं छॾाईंदासीं। उन खां पोइ ऑफ यानी जेके विचां लिखियलु हुजे। हाणे जेकॾहिं पाण खे इन तरीक़े सां ॾिनल हुजे 9 - 8 ऑफ 15 त ऑफ जेको आहे उहो बि ज़रब लाइ इशारो करे थो यानी उन न वञे। अचो त हिकु ॿियो मिसाल ॾिसूं। चवे थो 16 वंडिया 2 वाधू 5 ज़रब 4 - 2। हाणे हिनखे कहिड़े तरीक़े सां पाण खे हल करिणो। ज़ाहिर आहे जेको पाण जो ला आहे यानी डिवीजन पहिरीं करणी है त डिवीजन पाण पहिरीं कंदासीं। उन खां पोइ पाण खे छा करणी है मल्टीप्लिकेशन करणी है त मल्टीप्लिकेशन पाण में कंदासीं। हाणे ॾिसो 8 × 16 प्लस में साॻी इन ई तरीक़े सां अॻिते कंदा हलूं तॾहिं या रूल जे हिसाब सां जेकॾहिं पाण 8 × 16 कयो त हाणे प्लस 5 ज़रब 4 - 2 खे हिते खणी अचूं पोइ वरी हेठि लिखूं। पर पाण हिन में एज़ डायरेक्टली कंदासीं 5 × 20। हाणे ॿई जेके प्लस थियनि था त इज़ इक्वल टू 28 - 2 जवाबु आयो पाण जो 6। छा कयोसीं पाण पहिरीं वंड कईसीं, उन खां पोइ ज़रब कईसीं, उन खां पोइ हिन ॿिन्हिनि खे पाण में प्लस कयोसीं ऐं उन खां पोइ माइनस कई यानी आख़िरी में पाण माइनस कई है। सब्सट्रैक्शन जेका आख़िरी में कई है ऐं बॉडमास के रूल जे हिसाब सां पाण बिल्कुलु सही आहे। साॻी रियाज़ी में 5वीं क्लास में 7 नंबर ते क्वेश्चन पियो आहे त 50 × 5 प्लस 15 प्लस 23। त हाणे हिन पाण खे कहिड़ो हल करिणो। पहिरीं पाण खे हल करिणो आहे त ब्रैकेट पहिरीं ब्रैकेट हल कंदासीं यानी ही त लिखंदासीं 50 × 5 प्लस ब्रैकेट खे हल कंदासीं 15 23 23 33 34 35 38 हल थी आहे। उन खां पोइ हाणे छा कंदासीं 15 ऐं
50 खे पाण में मल्टीप्लेक्शन कराईंदासीं, यानी 5 × 5 = 25, 250 + 80, जवाब पाण जो ईंदो 50, 60, 70, 80, 88। ईज़ी नमूने सां सिर्फ़ु पाण खे बोर्ड मां से रूल साम्हूं लिखिणो आहे ऐं इन जे थ्रू पाण कंदासीं त पहिरीं पाण खे कहिड़ो हल करिणो, उन खां पोइ कहिड़ो करिणो, इहो सॼो बोर्ड मास में पाण खे ॿुधायो वियो। उमेदु करियां थो तव्हांखे हीउ वीडियो ज़रूरु पसंदि ईंदो ऐं तव्हांजे लाइ काराइतो बि हूंदो। थैंक्स फॉर वॉचिंग।